जी नाज़रीन, असीं हींअर मौजूद आहियूं कुबर माइनर जी पुछड़ी में, जिते आबादगार पानी न हुजण करे हथनि में कोरूं खणी एहतजाज करे रहिया आहिनि। हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। असां हेॾी सोबत आहे जेको आहे खातेदार सभु कोड़े खणी बीठा आहियूं। असांजा जेके इरीगेशन ऑफिसर आहिनि उहो असांजो पाणी वेकिरो कयूं अथनि, ऐं वेकिरो उहे ई था असांजो पाणी ख़रीद कनि। जेके असां खटरायूं था उमेदवार, उहो ई पाणी असांजो ख़रीद था कनि, त असांजी ॿुधे केरु। असांजी अपील आहे बस वारनि खे, ऑफिसरनि खे, त असां ते बराए महिरबानी करे रहम कयो वञे। असांजा माल मुआद था वञनि ऐं पाणी जरनि जा ख़राबु थी विया आहिनि। तमामु असांखे पाणीअ जो वॾो बहिरान थी वियो आहे, जो असांजो जर बि असांजे वटि मिठो न आहे। हिते पाणी जी तमामु शदीद खोट आहे। असां वज़ीर आला सिंध, आपाशी वज़ीर, सेक्रेटरी साहब ऐं इंजीनियर, चीफ इंजीनियर खे असां अपील था कयूं त हिते पाणी जो असांजो मसइलो हल कयो वञे छो त हींअर पाणी तमामु जाम आहे। पर हींअर पाणी मथे ॿोॾि जी सूरत अख़्तियार करे चुको आहे। हिते असांजा माल मरनि था ऐं असांजूं ज़मीनूं बंजर थी चुकियूं आहिनि। हिते पाणीअ जी हिन महिल तमामु शदीद खोट आहे। खोट न बल्कि पाणी आहे ई कोन। हिते पाणी न हुजण जे करे जेके असांजे नलकनि जा जरा आहिनि उहे बि फिटी खारा थी विया आहिनि, छो जो उते नहर जो को वहिकिरो न आहे। ऐं पाणीअ में अॻु में ई तव्हांखे ख़बर आहे त हितां खैरपुर जे पाणीअ में सेंखियो घणे तइदाद में मौजूदु आहे। इन करे हिते पाणीअ जी शदीद किलत आहे। ऐं हिते जेके मथियां आहिनि मुंड जा आबादगार, उन्हनि जा जेके वाटर निकिरनि था हिन ई शाख मां, त उन्हनि जा धिका भॻल आहिनि। उन्हनि धिकनि भॼण जे करे असांजे पुछड़ीअ में हिते पाणी नथो पहुचे। ऐं हिते जेको आबपाशीअ जो अमिलो आहे उहो जेके बासर आहिनि उन्हनि सां ॿिट बणियल आहे, ऐं असांजो जेको आहे हक़ु उहे खायूं था वञनि। ऐं वज़ीर आला ऐं वज़ीर सिंध खे अपील आहे त असांखे जेको आहे पाणी मिले। ऐं जेको आहे ग़रीब जेके आहिनि से सॼा पुञ था मरनि, ऐं उनजे बरिया जेको रिज़िक आहे असांजो उहो थो मरे। असां कोरोना में भले मरी वञूं, पर असांखे पाणी खपे जंहिंजो हक़ आहे। जी नाज़रीन, तव्हां हितां जे आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त आपाशी अमिलो पाणी पैसनि एवज़ विकिरो करे थो, जंहिं सबबि कुबर माइनर जी पुछड़ी में पाणी नथो पहुचे। हिननि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त कुबर माइनर जी पुछड़ी में पाणी पहुचायो वञे। अब्दुर रहमान चांग, टाइम न्यूज़, करूंडी।